यार मुराद तू मूंखे माराइण जे चक्कर में चा मां सावल जे खिलाफ़ नवी तो साईं। अरे बेवकूफ़ कॾहिं तोखे कीअं सम्झायां? सावल वारनि कॾहिं तोखां ऐं मूंखां पुछा कई अथनि, घणियूं मीटिंगूं कयूं अथनि, तुंहिंजी मुंहिंजी राय वरिती अथनि। हा ॿुधाए चरिया, पोइ छाजे लाइ हुनजो चवणु कयूं? यार मुराद केरु हिते ई असां खां सलाह नथो वठे त पोइ इहो दिलावर ख़ान ऐं चाकर ख़ान असां खां कहिड़ी सलाह वठंदो? हा अरे चरिया, रेस दिलावर ख़ान पंहिंजी जीअ में चांहियूं थो ॾिए। इहो बेवकूफ़ इहो कमु असां को ईअं मुफ़्त में कंदासीं छा? थे चरिया, घटि में घटि इन कम जा तोखे ऐं मूंखे 5 लख रुपया मिलंदा। 5 लख मिलंदा? सच थो चवीं? चरिया, इहे जेके 5 लख आहिनि न, तोखे मां वठी ॾींदुसि। मां इन कमु करण खां पोइ तूं पुफाट ऐं मां रेस दिलावर ख़ान वारनि जा ख़ासि माण्हू बणिजी वेंदासीं। अरे चरिया, तोखे त ख़बर आहे न, रेस दिलावर ख़ान ऐं चाकर ख़ान पंहिंजे ख़ासि माण्हुनि जी केॾी इज़त कंदा आहिनि। ख़ुदा न ख़ास्ता कॾहिं बि असां ॿिन्हिनि जे मथां को ॾुखियो टेम आयो न, इहे रेस वारा असां खां परे वेंदा ई कोन। यार मुराद जेकर न असां इहे अकबर ख़ान जा माण्हू लेटाए अचूं पोइ सावल असांजी ॻिचीअ में हथु विझे पोइ इहो दिलावर ख़ान असांजी जान बचाईंदो? हा मां बि घर इहो ॿुधाईंदुसि त वञूं था कराची घुमण, ऐं तूं बि घर इहो चइजांइ त अम्मा मां कराची थो वञा घुमण पुफाट सां। जे उते कमु मिली वियो न त उहो कंदासीं, हली अकबर ख़ान जे माण्हुनि खे लेटाईंदासीं। हुन खां पोइ चरिया, ख़बर अथई रेस दिलावर ख़ान जो कराची में वॾो बंगलो आहे, ओॾे हली एसियुनि में रहंदासीं, वॾा ब्रोस्ट खाईंदासीं, टिका खाईंदासीं चरिया। ऐं हा, ओसी ताईं कराची में वापसि कोन ईंदासीं जेसीं ताईं हितां जो सॼो मसइलो हल नथो थिए। ठीकु आहे मर्दूद, मुंहिंजो मतिलबु मुराद जीअं तूं चवंदे ईअं मां कंदुसि। जल्दी कर, जल्दी तयारी पकड़। शेर लाइ तोखे 10 चकर चओ अथमि त हुन ते नज़र रखंदो कर। तूं ईअं खणी तो हथ कढीसि, सुभाणे न को नुक़सानु करे विझे त पोइ सभई मुसीबत में हूंदासीं। बाबा गिचीअ में नीयर विझी झेलींदो त कोन वतंदोसांसि न, नंढो ॿार थोरा ई आहे, सभु कुझु सम्झे थो। पापा कुझु कोन थो सम्झे, जे सम्झे हा त एॾा मसइला पैदा थोरी करे हा। अरे दिल शेर मरी वियासीं। अरे एॾे मुराद हाणे पाण मूं होॾी जा हिन मामे तां अठेरी कबरूं ॿुधाई थी। हल कॾहिं पिया अचो? बाबा साईं, चांहि पीअण वियासीं होटल तां। ही वक़्तु आहे होटलुनि ते वेहण जो? ओ मामा मूं त हिन खे घणेई चयो पर बसि हाणे बसि, तूं जेको नेक मर्द आहीं उहा मूंखे ख़बर आहे। अरे एॾे मुर्तार पाण सां गॾु मुंहिंजी बि कराई न बेइज़ती। हाणे ॾे मामे खे मुंहुं, मां हलाईं थो घर। हलो हलो, इज़त वारो ॾिसो, हमरा इज़त वारो आहे। मुराद ॻाल्हि ॿुध, जेका बि नियत में ॻाल्हि अथई न, साफ़ साफ़ ज़ाहिर कर, ईअं न त सभिनी लाइ मसइलो खड़ो करे। अदा शेरल, जेकर मां टाइम पास करण जे लाइ होटल ते चांहि पीअण थो वञा त तव्हां मुंहिंजे पोयूं बाह ॿारे था छॾियो। मां को नंढिड़ो ॿार त न आहियां जो सॼो ॾींहुं राति घर में वेठो हुजां। मां बि इहो ई थो चवां त तूं नंढिड़ो ॿार नाहीं जो सॼो ॾींहुं वती तो धिका खाईंदो। हाणे पंहिंजी ज़िम्मेवारी संभाल, ईअं रातिनि जो धिका खाइण छॾे ॾे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।